घणो खाइण या तेज़ीअ सां खाइण जे नतीजे में पेट फूकिजी वेंदो आहे या ईअं चइजे त सुॼी वेंदो आहे, जंहिंजे नतीजे में ॾाढी तकलीफ़ थींदी आहे। पर ईअं छो थींदो आहे, इन सां कहिड़ा मर्ज़ थी सघनि था, इन हवाले सां ॼाणे मसइलनि खां बची सघिजे थो। जेकॾहिं अव्हां हथरादू मिठाण या डाइट कोल्ड ड्रिंक्स खे पसंदि कंदा आहियो, तव्हांजो पेट ज़रूर फूकिजी वेंदो। अहिड़ी मिठाण में शामिल थियल केमिकल नंढे आंड्रे में जज़ब नाहे थींदो ऐं अव्हां जे वॾे आंड्रे ताईं पहुची वेंदो आहे, जिते इहो बैक्टीरिया जे नतीजे में पखिड़िजी वेंदो आहे ऐं पेट में गैस पैदा थी वेंदी आहे। अहिड़ी रीत वधीक खंड बि मादे में हानिकार बैक्टीरिया वधाईंदी आहे, जंहिंसां गैस पैदा थींदी आहे। गोभी, बंद गोभी या ॿियूं भाॼियूं कैंसर ख़िलाफ़ मज़ाहमत कंदड़ शयुनि सां भरपूर हूंदियूं आहिनि, पर उन्हनि में मौजूदु निशास्तो जिस्म लाइ हज़म करणु सवलो नाहे हूंदो। वॾे आंड्रे में इहो मेथीन गैस जी शिकिल इख्तियार करे वेंदो आहे, पर इन जो मतिलबु इहो नाहे त गोभी खाइण छॾे ॾिजे, पर रुॻो घणे मिक़दार में खाइण खां पासो कजे। जॾहिं त लीमे जो अर्क विझण सां इहा जल्द हज़म थी वेंदी आहे। सोज घटाईंदड़ दवाऊं, मिसाल तौर जोड़नि जे सूर में घटिताई आणींदड़ गोरियूं बि आंडनि में मसइलनि जो सबबु बणिजी पेट खे फूकिन थियूं। जेकॾहिं ईअं थिए त पंहिंजे डॉक्टर सां राब्तो करे मुतबादिल दवा वठण लाइ मशवरो कयो। अक्सर वर्जिश बाद माण्हू स्पोर्ट्स या एनर्जी ड्रिंक्स खे इस्तेमाल कंदा आहिनि, जंहिंसां पेट फूकिजी वेंदो आहे ऐं ईअं इन करे थींदो आहे छो त उन में खंड ऐं मिठाण हूंदी आहे। उन खां बचण लाइ उन्हनि शरबतनि जो इस्तेमाल न कयो, पर केला खाओ या पाणी पीअण खे तरजीह ॾियो।